मुहम्मदुन सय्यिदुल कौनैनि वसक़लैनि वल फ़रीक़ैनि मिन उर्बिन व मिन। रेडियो पाकिस्तान भिक्षा क़ाइमु थी हुई 2009 में, त पोइ चयूं त बाबा हिन खे नसीर मिर्ज़ा असां छो त एफर्ट्स असां कया हुआ, त चयो वियो त इन जा पहिरियों स्टेशन डायरेक्टर नसीर मिर्ज़ा थे रेडियो पाकिस्तान भिक्षा जा। त मूं सोचियो त हीउ बाबे मुर्तज़ा बाबे मुस्तफ़ा भिटाई ॾे वञिबो त इन्हनि ॿिन्ही दरवाज़नि मां हीअं लिक चोरीअ में वेंदो त तव्हांजी मर्ज़ी आहे, पर जेकॾहिं तव्हां लतीफ़ ॾे वेंदो त पोइ अॻियां अची रस जो अहमद आहे, अॻियां सोड़ी बूं भिटाई जी वाई आहे, वञा वटां वञ मूं मुंहिंजो तूं ई तूं अची रस जो अहमद आहे, अॻियां सोड़ी बूं। नुक़्तो नंबर 1। ॿियो नुक़्तो छा आहे त ॾिजका लप लतीफ़ खे तहूरा मां तूं होज़े कौसर तां मूंखे को ॾिजई। त हिकिड़े बाब जो नालो बाबे मुर्तज़ा, ॿिए जो नालो आहे बाबे मुस्तफ़ा। तव्हांजी दिलि चवे त हितां वञो हुतां अचो, हितां वञो त हुतां अचो। त मूं चयो त बाबा मुंहिंजी दिली ख़्वाहिश हुई, ऐं ख़ुदा जो कसम थो खणी चवां त इन स्टेशन जो पहिरियों डायरेक्टर अहिड़ो माण्हू थिए जंहिंजे नाले में इहे ॿई हर्फ़ हुजनि, उहो अहल आहे त इन जी इब्तिदा करे। ऐं कुदरतन मुंहिंजी ख़्वाहिश पूरी थी, न त आउं थी पिए सघियुसि उन स्टेशन जो डायरेक्टर। पर उन स्टेशन जो पहिरियों डायरेक्टर केरु थियो आहे? मोहम्मद अली, जेको ॿांभण ज़ात जो आहे। ॾिसो हिकिड़े पासे ॿांभण आहे, छा आहे त ॿोली मुंहिंजी ॿांभणियाणी अला नाया ख़ान खटियाणी। भिटाई पंहिंजी ॿोलीअ जी जेका बरतरी पियो ॾेखारे, उहो ॿांभणियाणीअ जी सुपरमेसीअ सां पियो ॾेखारे। ऐं बाक़ी जेके हिसा आहिनि उहो बाबे मुस्तफ़ा बाबे मुर्तज़ा। त हिकिड़ो जेको कंपेयर आहे नसीर, उहो ॻाल्हि खे ईअं थो खुटाए त शेख अब्दुल्ला जे हिन किताब जी जॾहिं सदारत, हिते कई दोस्त वेठा हुया, पर मूंखे ख़ुशी थी, त मूंखे दिली ख़ुशी थी त चयईं त इहा जेका सदारत आहे इहा मुर्तज़ा जे नाले लिखिजी आई आहे। सो मूं सची पुछो त मुर्तज़ा, पोइ किन दोस्तनि हुनखे ग़ुलामे मुर्तज़ा सॾियो। पाण हिन वक़्तु असांजे हिन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जे डायरेक्टर आहिनि। पंहिंजे सदारती ख़ुतबे सां अवां सभिनी जी ताड़ियुनि में मुर्तज़ा श्याम। स्टेज ते वेठल सभई मोहतरम दोस्त ऐं हेठि वेठल हाल में ओतिरा ई मोहतरम दोस्त, सभिनी खे सलाम। ॻाल्हियूं तमामु घणियूं थियूं, वक़्तु बि तमामु घणो थी वियो आहे, ऐं आउं नथो सम्झां त कुझु बचियो आहे ॻाल्हाइण लाइ शेख अब्दुल्ला कोहिस्तानी जे हवाले सां या हिन किताब जे हवाले सां। मूं 2-3 अखर लिखिया हुया, उन्हनि मां सिर्फ़ु सदारत जो हक़ अदा कंदे सिर्फ़ु 2 हिकिड़ा नंढड़ा पैराग्राफ पढ़ंदुसि, उन खां पोइ इजाज़त वठंदुसि। जहिड़ी तरह शेख अब्दुल्ला कोहिस्तानी साहब जी शख़्सियत मुनफ़रिद आहे, अहिड़ी तरह उनजो प्रोग्राम बि मुनफ़रिद आहे, त उनजो किताब बि ओड़ो ई मुनफ़रिद आहे। असीं जंहिं समाज में रहूं था, उते मुरविज रस्मुनि रवाजनि ऐं तौर तरीक़नि खे पुठी ॾियणु, थोरे पंहिंजे सोच ऐं नज़रे मुताबिक़ नए रस्ते जी चूंड करणु इंतिहाई ग़ैर मामूली ॻाल्हि आहे। शेख अब्दुल्ला पोइते पल ऐं तइलीम खां परे निज ॿहिराड़ीअ वारे माहौल में अखि खोली, पर जीअं ई हुन सम्झ वारी वहीअ में पेर पातो त हुन न रुॻो सोचणु शुरू कयो, पर ऊंदाहीअ खां रोशनीअ ॾांहुं अमली तौर बि विखूं खणणु शुरू कयूं। उन सफ़र में खेसि केतिरियूं तकलीफ़ूं ॾिसणियूं पियूं ऐं छा छा बर्दाश्त करिणो पियो, इहो समूरो तफ़सील पढ़ंदे दिली दिलि में खेसि अक़ीदत भरियो सलाम पेश कंदो रहियुसि। इहो किताब जो जेको मवाद साईं ॾेई वियो 2 अखर लिखण लाइ, उन मज़मून लिखंदे मां ही लिखियूं आहिनि शयूं। शेख अब्दुल्ला जी ज़िंदगीअ बाबति पढ़ी अंदाज़ो थियो त हू पंहिंजी कमिटमेंट ऐं इरादे जी पुख़्तगीअ में केतिरो साबित क़दम ऐं बाहिमत आहे। हुन पंहिंजी जुस्तजूअ सां पंहिंजे लाइ जेको जहान जोड़ियो आहे, उन में न रुॻो हू पाण ख़ुशि रहे थो, पर ॿियनि खे बि ख़ुशि रखण जी पूरी कोशिशि करे थो। समाजी हवाले सां बि हुन महापुरुष जो अहम किरदारु आहे। ख़ासि तौर ते ग़रीब ऐं बेपहुच जोड़नि जूं इज्तिमाही शादियूं कराए उन कंहिं ॿिए फ़हम सां पीढ़ीअ खे पसण वारी जुस्तजूअ में हू तमामु घणो अॻिते नज़र अचे थो। मज़हब जे हवाले सां बि हिते ॻाल्हियूं थियूं। मां सिर्फ़ु मुख़्तसिर इहा ॻाल्हि कयां, अदा नाज़ जी ॻाल्हि सां सहमत थींदे। मज़हब त हक़ीक़त में इहो आहे त जेकॾहिं तव्हांजे पाड़े में को ग़रीब, को नादार, को बेपहुच माण्हू बुख ते सुम्हे थो, त तव्हां जूं इबादतूं कंहिं बि कम जूं न आहिनि। मां सम्झां थो हाणे वधीक गुंजाइश न आहे ॻाल्हाइण जी। तव्हां सभिनी जी तमामु घणी महिरबानी जो तव्हां एॾे सब्र आज़मा वक़्तु गुज़ारियो आहे ऐं सॼी महफ़िल खे सुकून सां ॿुधो आहे। तमामु घणी महिरबानी।